जय झूलेलाल दोस्तों। अॼु जो मुंहिंजो वीडियो स्पेशल आहे जंहिंमें मां तव्हांखे ॿुधाईंदसि महालक्ष्मी जा सॻड़ा। महालक्ष्मीअ जा सॻड़ा कीअं ठाहिजनि, पूॼा कीअं कजे, कथा कीअं कजे, कहिड़ो कहिड़ो प्रसाद ठाहिजे, हिकु हिकु शइ मां तव्हांखे ॿुधाईंदसि। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। महालक्ष्मी जा सॻड़ा शुक्ल पक्ष जी अष्टमी, जंहिंखे असां राधाष्टमी चवंदा आहियूं, उन ते सॻड़ा ॿधबा आहिनि, जेको ईंदो आहे भाद्रपद महीने में और गणेश चतुर्थीअ जे चौथे ॾींहं ते थींदी आहे। इन ॾींहुं सॻड़ा ॿधबा आहिनि ऐं 16 ॾींहं ते यानी 16 ॾींहंनि खां पोइ जेका कृष्ण पक्ष जी अष्टमी ईंदी आहे तंहिं ते छोड़बा आहिनि। हाणे अचो त मां तव्हांखे ॿुधायां थी सॻड़ा कीअं ठाहिजनि। सॻड़ा जेके आहिनि शुरू करण महिल महालक्ष्मी माता जी स्तुति कबी आहे। नमस्ते अस्तु महामाये श्री पीठे सुर पूजते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ईअं 3 दफ़ा चइबो आहे। माता जी स्तुति करण खां पोइ ठाहिबा आहिनि सॻड़ा। सॻड़ा जेके आहिनि ठाहिबा आहिनि कची तंद मां, याने कॉटन जो कचो धागो जेको हूंदो आहे उन मां ठाहिबा आहिनि सॻड़ा। त सॻड़ो ठाहिण जे लाइ कची तंद जो याने कॉटन जे धागे जो इस्तेमालु कबो आहे। इन में 16 तंदूं खणबियूं आहिनि। ॾिसो हिते मां 16 दफ़ा धागो खयो आहे। कची तंद थोरो सो धागो छॾींदासीं, वरी उन खां पोइ 16 दफ़ा, हिकु गैप ॾिनी मां 16 2 दफ़ा तंदूं खणंदा आहियूं। इहो मिलाए करे थींदो आहे हिकु सॻड़ो। 16 हुन पासे 16 हुन पासे और विच में थोरो सो धागो छॾियल हूंदो आहे जितां उहो तोड़बो आहे। इहो असांजो सॻड़ो तयार थी वियो आहे। हिकु सॻड़ो इहो तयार थी वियो। अहिड़े नमूने सभई सॻड़ा असां ठाहे वठंदासीं। अहिड़े नमूने सॻड़े खे वेरणो आहे। सॻड़े खे वेरण खां पोइ इनखे असां हैड ऐं पाणी में विझंदा आहियूं। त हिकु कटोरे में थोरी सी हैड खणंदासीं, कॾु विझंदासीं उन में थोरो सो पाणी और जेके असां सॻड़ा ठाहिया आहिनि उहे असां इन में ॿोड़ींदासीं। इन तरह ॾिसो इहे सॻड़ा तयार थी विया आहिनि। हाणे कहिड़ो सॻड़ो कंहिंजे लाइ कीअं ठाहिजे उहो मां ॿुधायां थी पई। ॾिसो हाणे मां 4 सॻड़ा खया आहिनि। हिकु सॻड़ो मुंहिंजे लाइ और मुंहिंजे घोट जे लाइ, उन मां ई असां ॿधण पाईंदासीं। हिकु सॻड़ो मुंहिंजे पुट जे लाइ आहे। हिन मां अधु जेको आहे मुंहिंजी गुड़िया खे पाईंदमि मां और अधु जेको आहे उहो मां थालीअ में ईअं ई रखंदसि। और इहो आहे आश जो सॻड़ो। हर घर में आश जो सॻड़ो रखिबो आहे। सो हाणे सॻड़ो खोले करे असां हिन में गंढियूं ॿधंदासीं। त पहिरियों कथा ॿुधबी आहे। कथा ॿुधी करे पोइ इन में गंढियूं ॿधबियूं आहिनि। सॻड़ा ॿधण जी कथा ऐं सॻड़ा छोड़ण जी कथा जेका आहे साॻी हूंदी आहे। त इन वीडियो जे एंड में मां तव्हांखे ॿुधाईंदसि सॼी कथा। हाणे अचो ॾिसो सॻड़ो खोलण खां पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी पई। सॻड़ो जेको आहे हिन पासे बि तंदूं, हुन पासे, विच मां जेको आहे असां हितां कट कंदासीं। इहो हिकिड़ो सॼो सॻड़ो आहे। हिन विच पार्ट तां असां ॾिसो कट कंदासीं आहिनि। त हिकु थींदो आहे हस्बैंड जो, ॿियो थींदो आहे वाइफ जो, हिकु ज़ाल जो ऐं ॿियो मुड़ुस जो। 2 हिसा इहे थींदा। अगरि इहो सॻड़ो असां पुट खे पायूं था त इहो सॼो सॻड़ो पाईंदासीं। 16 तंदूं हिन पासे ॿधंदासीं, 16 तंदूं हुन पासे ॿधंदासीं और विच मां पोइ कट करे हस्बैंड वाइफ खे पाइबो आहे। पुट खे पाइबो त सॼो पाइबो ऐं धीअ खे पाइबो आहे त अधु हिसो पाइबो और बाक़ी अधु हिसो जेको आहे पूॼा वारी थालीअ में रखे छॾिबो आहे। और आश जो सॻड़ो हूंदो आहे त उन में इहो सॼो सॻड़ो विझबो आहे। साॻे ई नमूने तंदुनि में ॻंढूं ॿधबियूं आहिनि। 16 हिन पासे और 16 हुन पासे, जीअं मां तव्हांखे ॿुधायूं। चाहे सॻड़ो अधु पायूं या सॼो पायूं, ॾिसो ॿिन्ही पासे 16 ॻंढूं ॿधणियूं आहिनि। 16 ॻंढूं हिन पासे ऐं 16 ॻंढूं हुन पासे।
हिन रीति असां 16 गंढूं ॿधंदा आहियूं। पहिरीं गंढ जेका आहे उहा ब्राह्मणी ॿधंदी आहे, और या ब्राह्मण कान्हे केरु त न्याणीअ खां ॿधाराइजे पहिरीं गंढ। उन खां पोइ बाक़ी बचियल 15 गंढूं हिकु पासे जेके आहिनि पाण ॿधबियूं आहिनि। साॻे ई नमूने ॿिए पासे बि ईअं ई कबो आहे, पहिरीं गंढ या त ब्राह्मणी या महाराज खां ॿधाराइजे या न्याणीअ खां, और बाक़ी जेके आहिनि 15 गंढूं पाण ॿधणियूं आहिनि। ॾिसो हिन में 16 गंढूं थी वियूं आहिनि। हाणे हिन पासे बि 16 गंढूं ॿधबियूं, टोटल 32 थींदियूं। जेॾी महिल असां गंढूं ॿधंदासीं ओॾी महिल मंत्र उच्चारण करणो आहे। ओम महालक्ष्मी नमो नमः, श्री विष्णु प्रियायै नमो नमः, धन प्रदायै नमो नमः, जगत जनन्यै नमो नमः। जेतिरियूं नोट ॿधंदासीं तेसिताईं इहो मंत्र जो उच्चारण कंदासीं असां। जीअं मां ॿुधायोमांव, गणपति जे चौथे ॾींहं ते यानी राधाष्टमीअ ते असां सॻड़ा हथ ते ॿधंदा आहियूं, और उन खां पोइ छोड़ींदा आहियूं असां कृष्ण पक्ष जी अष्टमीअ ते। त अगरि उन ॾींहुं ॿधण भई माण्हुनि खे विसरी वेंदो आहे त विच में कहिड़े बि ॾींहुं ॿधी सघिबो आहे। के त जंहिं ॾींहुं पूॼा हूंदी आहे उन ॾींहुं ॿध छोड़ बि कंदा आहिनि, मतिलबु सुबुह जो ॿधियोसीं और शाम जो लाहे छॾियोसीं। पर अगरि पाए रखिजे, पंहिंजूं रीतूं रस्मूं निभाइजनि त उहो ॾाढो सुठो आहे। त कोशिशि कयो त सॻड़ो पाए रखो। जंहिं ॾींहुं सॻड़ो छोड़बो आहे उन ॾींहुं असां थाली ठाहींदा आहियूं, जंहिंमें प्रसाद में सयूं या सीरो हूंदो आहे। ॾीया ॿारबा आहिनि, हिकु मुखो ऐं चौमुखो ॾीओ। जेंट्स जो चौमुखो ॾीओ हूंदो आहे ऐं लेडीज़ जो जेको आहे हिकु मुखो ॾीओ हूंदो आहे। त घर में जेतिरियूं लेडीज़ हूंदियूं त हिकु मुखो ॾीओ ऐं जेंट्स जो चौमुखो ॾीओ। कंहिं कंहिं घर में ख़ाली चौमुखो ॾीओ ॿरंदो आहे, हिकिड़ो ई। अहिड़े नमूने थाली तयार कबी आहे। इन में गॾु असां रखंदा आहियूं सोड़ी। हिकु सॻड़े ते सोड़ी ठहंदियूं आहिनि 2। उन खां पोइ ॻच ठाहींदा आहियूं, सतपुड़ा ठाहींदा आहियूं। इन्हनि सभिनी जी रेसिपी मां पंहिंजे चैनल ते अपलोड कई आहे, उहा ज़रूरु ॾिसजो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। इन खां पोइ सॻड़ा ॿधण जे लाइ असां नंढियूं नंढियूं पूरियूं तयार कंदा आहियूं, जंहिं ते असां सॻड़ो वेड़ींदा आहियूं, जंहिं ॾींहुं असांखे सॻड़े जी पूॼा करणी हूंदी आहे। सॻड़ा शाम जो लाहे करे पोइ पुड़ियुनि ते वेड़ींदा आहियूं। के माण्हू इहे बिस्किटनि ते बि वेड़ींदा आहिनि। सो इन तरह जोड़े जो सॻड़ो जेको आहे उहो चइनि पुड़ियुनि ते गॾु ॿधबो आहे। जीअं मुंहिंजो ऐं मुंहिंजे घोट जो मां गॾु ॿधंदसि, मुंहिंजे पुट जो अलॻि ॿियूं 4 पुड़ियूं खणंदमि, और 4 पुड़ियुनि ते वरी मां पंहिंजी धीअ जो वेड़ींदसि, और वरी 4 पुड़ियुनि ते वरी मां आश जो वेड़ींदसि। अहिड़े नमूने 4 सेट खणंदसि मां पुड़ियुनि जा। आश जो सॻड़ो बि पुड़ियुनि ते वेड़णो आहे। बाक़ी जेको मां जीअं ॿुधायो, मुंहिंजी गुड़िया खे ॿधण खां पोइ अधु सॻड़ो जेको बचंदो उहो मां पासे में ई रखी छॾींदसि थालीअ में, उहो पुड़ियुनि ते न वेड़ींदसि। इन खां पोइ पूॼा में खपंदो आहे मिटीअ जो घोड़ो। उहो घोड़ो घर में कीअं ठाहिजे इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, उहो ज़रूरु ॾिसजो। के हिते चांदीअ जो या पितल जो बि घोड़ो रखंदा आहिनि पूॼा में। सो हाणे थाली तयार थी वई आहे। जीअं मां ॾीया ॿुधायोमांव, हिकु मुखो ॾीओ लेडीज़ लाइ और चौमुखो ॾीओ जेंट्स लाइ। जेतिरियूं लेडीज़ और जेतिरा जेंट्स हुजनि घर में उन जे हिसाब सां ॾीया ठाहिणा आहिनि। और कंहिं कंहिं घर में हिकिड़ो ई चौमुखो ॾीओ ॿरंदो आहे। जीअं मुंहिंजे घर में हिकिड़ो ई असां चौमुखो ॾीओ ॿारींदा आहियूं। उन खां पोइ हिन में सतपुड़ा रखंदासीं, तितर रखंदासीं और सोरी रखंदासीं। सॻड़ा जेके असां वेड़िया आहिनि पुड़ियुनि ते उहे रखंदासीं इन में, ऐं ॻच बि। अहिड़े नमूने थालीअ में असां ॻच रखंदासीं, सोरियूं रखंदासीं, सतपुड़ा। उन खां पोइ तितर, जेतिरा जेंट्स हूंदा आहिनि ओतिरा तितर ठाहिबा आहिनि। सॻड़ा पुड़ियुनि ते वेड़ियल और ॾीया। ॾीया जीअं ॿुधायोमांव, हिकु मुखो लेडीज़ लाइ और चौमुखो जेंट्स लाइ, और प्रसाद में ठाहिबियो सयूं या सीरो। इहा असांजी थाली तयार थी वई आहे। घर मां ई ॾीओ ॿारे करे पोइ टिकाणे या मंदर में वञिबो आहे कथा ॿुधण जे लाइ। और मंत्र चइबो आहे, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते। दीप ज्योति पर ब्रह्म दीप ज्योति जनार्दन दीप हरतु में पाप दीप ज्योति नमोस्तुते। इहो मंत्र चई करे उन खां पोइ ॾीओ ॿारबो आहे ऐं मंत्र जो उच्चारण कबो आहे। घर में पहिरियों पूॼा कबी आहे मंत्र उच्चारण सां, जेको मां मंत्र तव्हांखे ॿुधायो। ओम महालक्ष्मी नमो नमः, श्री विष्णु प्रियायै नमो नमः, धन प्रदायै नमो नमः,
जगत जनन्यै नमो नमः। ॾीओ ॿारिजे, छंडो हणिजे और थोड़ा सा चांवर विझंदासीं, हथ जोड़ींदासीं। सभु घर जा भाती ईअं हथ जोड़ींदा आहिनि, 5-10 मिंट ॾीओ ॿरण ॾिजे और उन खां पोइ पूॼा ते वञिबो आहे। जीअं मां ॿुधायोमांव 10 मिंट घर में ॾीओ ॿारे रखिजे, 10 मिंट अधु कलाक ई थोरी देरि ॿारे रखिबो आहे। उन खां पोइ थाली जेका आहे खणी मंदर में या टिकाणे में जिते कथा ॿुधण वञिणो आहे उते वञिजे। अगरि तव्हां घर जे मंदर में कयो था त पोइ उते खणी वञिणो आहे। पहिरियों वञी असां टिकाणे में वेंदा आहियूं त हिकु बासण हूंदो आहे जंहिंमें घोड़ो हूंदो आहे विच में, उन जे पासे में असां इहो ॾीओ रखंदा आहियूं। 2 थाल रखियल आहिनि, हिक में ॾीआ आहिनि और ॿिए में वरी बिस्किट और सॻड़ा जेके हूंदा आहिनि या पूरियुनि ते सॻड़ा ॿधल उहे आहिनि और हिन में विच में घोड़ो हूंदो आहे। हथ में गाहु ऐं असां कणिक खणंदा आहियूं और पोइ कथा ॿुधंदा आहियूं। ॿांभणाणी कथा ॿुधाईंदी आहे। अचो त मां तव्हांखे ॿुधायां थी पई कहिड़ी कथा ॿुधंदा आहियूं असां। घर में चाहे टिकाणे में जेॾी महिल बि असां इहा कथा कंदासीं हथ में कणिक ऐं उन सां गॾु गाहु खणणो आहे। जेसिताईं कथा पूरी थिए तेसिताईं हथ में पकड़ींदासीं ऐं उन खां पोइ इहो असां घोड़े ते चाढ़ींदा आहियूं। अचो त कथा शुरू था कयूं पिया। असल वॾी कथा महालक्ष्मी माता जी। उज्जैन शहर में हिकु न्यायकारी ऐं धर्मात्मा राजा थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो मांगलिक हो। हिन जे राज में शींहं ऐं बकरी गॾु चढ़ंदा हुआ। प्रजा हिन मां ॾाढी ख़ुशि हुई। हिकु ॾींहुं राजा शिकार कंदे कंदे वञी हिकु जंगल में निकितो। उते ॾिठाई त के गोपियूं महालक्ष्मी जी पूॼा करे रहियूं हुयूं। पूॼा पूरी थी त हिकु गोपी अची राजा खे सॻड़ो ॾिनो ऐं विर्त जी विधि ॿुधाए जा हेठिएं रीति हुई। 2 महीने जी सहाई 8 तिथ ते महालक्ष्मी जो व्रत रखी पूॼा कजे। हैडे रंग जी कची सुट जूं 16 तंदूं वठी करे 16 गंढूं ॿधी करे सॻड़ो ॿधजे। वरी ऊंदाहिए जी 8 तिथ ते व्रत भोॼन करे इहो सॻड़ो छोड़जे। राजा सॻड़ो आणे पंहिंजी स्त्री चंद्रावतीअ खे ॾिनो ऐं व्रत जी महिमा ॿुधाए पाण दरबार में हलियो वियो। पुठियां संदसि स्त्रीअ अभिमान विचां इहो सॻड़ो खणी फिटो कयो, जंहिं करे हिन खे घणो दुख भोगणो पियो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त राजा ऐं राणी जीअं प्रभात वेले उथिया त दरीअ खां राजा जी नज़र परे खां ईंदड़ कंहिं इंसान ते वञी पई। पक करण लाइ हिन राणीअ खां पुछियो, पर राणीअ खेसि चयो त परियां हिरण अची रहियो आहे। इन ते हिन ही पाण में विड़ी पिया। आख़िर फ़ैसिलो कयाऊं त जंहिंजो कूड़ निकिरंदो सो ही देश छॾे हलियो वेंदो। राजा चौकीदार डोरायो, जंहिं जल्द अची ख़बर ॾिनी त बराबरि को इंसान अची रहियो आहे, जंहिं करे राजा राणीअ खे देश निकाली ॾिनी। राणी पंधु कंदे कंदे हिकु रूपनगरी नाले शहर में अची पहुती। बुख ऐं उञ खां व्याकुल थी राणीअ हिकु कुंभार वटि आई, जंहिं नेठाईअ मां वेठे थांव कढिया जे अधु कचा अधु पका पे निकिता, जंहिं करे उतां राणीअ खे घटि वधि ॿुधणो पियो। इन बैदि नदीअ वटि प्यास बुझाइण लाइ आई ऐं जीअं ई नदीअ में बुक विधाई त नदी सुकी वई। ही निराश थी करे हिकु बाग़ में आई, जंहिं में फल फूल पटण लाइ हथ विधाई। तीअं बाग़ बयाबान बणिजी वियो, जंहिं करे मालीअ हिन खे उते लोॾे कढियो। राणी उतां थी हिकु जोगीअ जी कुटिया में आई, जो हिकु ॾींहुं बीख पिनंदो हो ऐं महीनो वेही खाईंदो हो, पर अॼु खेसि किथां बि बीख कान मिली हुई, जंहिं करे राणीअ मां कसरूं कढण लॻो। राणीअ खेसि पंहिंजो दुखी दास्तान ॿुधायो, जंहिं करे जोगीअ खे दया आई ऐं खेसि पाण वटि रायाईंसि। जोगीअ जी शेवा कंदे कंदे राणीअ खे ज़री घटि 12 महीना अची थिया। आख़िर महालक्ष्मीअ जे व्रत रखण जो महीनो आयो। राणीअ व्रत रखी सिक सां सॻड़ो ॿधो, जंहिं करे महालक्ष्मीअ मथसि राज़ी थी। सुकल बाग़ साओ थी पियो। कुंभार जी निहाईअ मां पका थांव निकिरण लॻा ऐं नदी वहण लॻी। जॾहिं सभिनी इहा हालत ॾिठी तॾहिं राणीअ खां अची करे माफ़ी वरिताऊं। हिकु ॾींहुं राजा मांगलिक शिकार कंदो अची इन जोगीअ जी कुटिया वटि पहुतो, जिते संदसि राणी रहियल हुई। इन वक़्तु राजा खे उञ ऐं बुख ॾाढो सतायो। जा ॻाल्हि हिन वज़ीर सां कई। वज़ीर खेसि चयो त अॼु महालक्ष्मीअ जो पवित्र विर्त आहे, अटो खंडु ऐं घी ॾियो त रोट पचाए अचां। वज़ीर कुटिया में वञी करे रोट पचायो त रोट सड़ी वियो। इन ते राणीअ खां खिल निकिरी वई ऐं वज़ीर खे चयाईं त राजा खां अटो खंडु ऐं घी वठी अच त रोट आउं थी पचाए ॾियईं।
वज़ीर ईअं कयो ऐं राणीअ खेसि रोट पचाए ॾिनो जो राजा खाधो। रोट जेको स्वाद में ॾाढो सुठो हो, सभिनी खे वणियो और तंहिंखां सवाइ रोट सभिनी खाधो पर रोट खुटियो न, सॼे लश्कर खाधो। त राजा वज़ीर खां पुछियो त इहो रोट कंहिं पचायो आहे? तंहिं ते वज़ीर उनखे स्त्रीअ जी ॻाल्हि कई त हिन कुटिया में का स्त्री आहे जंहिं इहो रोट पचाए ॾिनो आहे। राजा कुटिया अंदरि घड़ियो ऐं पंहिंजी स्त्री चंद्रावतीअ खे ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि पाण सां गॾु राजधानीअ में वठी आयो। अहिड़े नमूने राणीअ जा दुख दूर थिया महालक्ष्मीअ जे व्रत रखण खां पोइ। बोलो महालक्ष्मी माता की जय। कथा पूरी थियण खां पोइ हथ में जेको कणिक ऐं गाहु आहे उहो असां हिते थाल में रखंदासीं। पलव थींदो आहे, आरती कबी आहे और बांबराणीअ खां तिल कणाईंदा आहियूं और प्रसाद वठी करे असां अहिड़े नमूने महालक्ष्मी माता जी पूॼा कंदा आहियूं। त हिन रीति असां जीअं पूॼा कंदा आहियूं मां ॿुधायो आहे। मूंखां अगरि काई ॻाल्हि रहिजी वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। और जीअं मां ॿुधायो महालक्ष्मी जी पूॼा में असां घोड़ो रखंदा आहियूं। उहो घोड़ो जेको आहे या त मिटीअ जो हूंदो आहे, हर साल माण्हू नओं ठाहींदा आहिनि मिटीअ जो, जंहिंजो मां वीडियो अपलोड करे चुकी आहियां। कथा खां पोइ इहो घोड़ो जेको आहे पंहिंजे घर जे मंदर में न त वरी टिचोड़ीअ में रखिबो आहे, जीअं घर में हमेशह बरकत हुजे। जेका असां थाली ठाहींदा आहियूं उन में असां ठाहींदा आहियूं सोरी। त सोरी जेका आहे हर हिकु भातीअ जी थींदी आहे, यानी जोड़े जूं 2 सोरियूं थींदियूं आहिनि, हिकु ॼणे जी हिकिड़ी। न्याणीअ जूं बि ठाहींदा आहियूं त न्याणीअ खे और ॿांभण खे ज़रूरु ॾियणो आहे। उन खां पोइ पंहिंजो व्रत छोड़णो आहे। ऐं तितर जेके आहिनि ख़ाली जेंट्स जा थींदा आहिनि। जेके मां तव्हांखे स्क्वायर ॾेखारिया नंढा, उहे जेके आहिनि सिर्फ़ु घर जे जेंट्स जा थींदा आहिनि। जेतिरा जेंट्स ओतिरा तितर ठाहिबा आहिनि। अहिड़े नमूने असां महालक्ष्मी माता जी पूॼा कंदा आहियूं। कथा खां पोइ असां आरती ऐं पलव ज़रूरु कंदा आहियूं। त इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके मूंखे लॻियूं मां तव्हांखे ॿुधायां। अगरि तव्हांखे लॻे थो मां अगरि कुझु काई ॻाल्हि न ॿुधाई हुजे त मूंखे ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो। त मूंखां अगरि काई ॻाल्हि रहिजी वई आहे त महालक्ष्मी माता सभिनी जो भलो करे, सभिनी जूं मनोकामनाऊं पूरियूं कंदी। महालक्ष्मी माता की जय। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।